कोटड़ी कबीर खां ख़बर शामिल कयूं पिया। ग़ुलाम असगर हुलियो जे रिपोर्ट मुताबिक़ गोठो हाजी हैदर राजपूत जो रहवासी अकबर अली राजपूत प्रेस क्लब कोटड़ी कबीर पहुची दाहींदे चयो त मां बच्चन ॿारनि समेत पंहिंजे ज़मीन ते कमु करे रहियो हुअसि त असगर अली राजपूत, अंसर अली राजपूत, अब्दुर्रहमान राजपूत ऐं अख्तर राजपूत, रियाज़ राजपूत ऐं टे नामालूम माण्हू आया जंहिं असां ते डंडनि सां वार कया, असांखे ज़मीन तां कढी छॾियो ऐं धमकियूं ॾींदा रहिया त ज़मीन ते न अचिजो। हुन वधीक चयो त मुंहिंजी ज़मीन में सरकारी वाटर ईंदो आहे जेको मुंहिंजे भाइरनि बंदि करे मूंसां वॾो ज़ुल्म कयो आहे। जॾहिं त मुंहिंजो अंबनि जो बाग़ सुकी रहियो आहे। हुन वधीक चयो त मुंहिंजे भाउ असलम NC दाख़िल कराई पर पुलिस मुखालिफ़ धुर खे छॾे करे मूंखे गिरफ़्तार कयो ऐं थाणे ते ज़बरदस्ती मूंखां सही कराए फ़ैसिलो रखायो। जॾहिं त फ़ैसिले में बि कूड़ा साबित थिया। हुन वधीक चयो त मुंहिंजा सॻा भाइर ज़मीन जे करे मुंहिंजा जान जा वेरी थी विया आहिनि। हुन IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज़ ऐं हद जे SHO खां मुतालबो कयो त खुदारा मूंसां इंसाफ़ कयो वञे, मूंखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे ऐं कब्ज़ो थियल ज़मीन आज़ादु कराए ॾिनी वञे।